मुल्क में महंगाई की शरह 12.68 पहुंची वई। एक हफ़्ते अंदर खाधे पीते के 22 शयुनि के अघनि में वधीक इज़ाफ़ो थी वियो। इन सिलसिले में शहरिन सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त साईं ही जेको राति रेट चढ़िया आहिनि खाइण पीअण जी शयुनि में पेट्रोल महांगो थी चुको आहे। ही वफ़ाक़ी हुकूमत ऐं हुक्मराननि महांगाईअ जो बम किरायो आहे। एतिरी महांगाई थी वई आहे, ग़रीब आवाम जी महांगाईअ सबबि चेल भॼी पई आहे। गरीब माण्हू मिसकिन माण्हू ख़ुदि करण जे लाइ तयारु आहे। असां वञूं काॾे, बच्चा पालियूं, 2500 ते पूरी थी पए। 500 रुपया मज़दूर जी मज़दूरी आहे। घर में भाती बीमार हुजे, पेट जी कंदो या भाती कंदो। असां काॾे वञूं बाबा? असांजो ज़ुल्म असां थियो कहिड़ो आहे? हीअ हुकूमत असांखे मारण जी कढा, ॿियो कुझु बि कोन्हे। असांजो मुतालबो इहो ई आहे त बाबा महांगाई हटाए। इमरान खान असांखे या त इजाज़त ॾे त पाण साड़ियो वञे, या त असां नंढड़ियूं नियाणियूं विकिणी गुज़र सबर कंदासीं। हीअ हाई कोर्ट ऐं शीशनि खे चैलेंज करे त असां त का बि रुकावट न कई वञे। ॾींहों ॾींहुं वञे थो, पंहिंजो जेको आहे हर शइ खे वधाईंदो। त हाणे मूंखे ॿुधाए रिलीफ इहो कॾहिं मिलंदो? हिन वफ़ाक़ी हुकूमत तालबो कंदे चयो आहे त महांगाईअ ते जेको आहे उहो ज़ाब्तो आणियो वञे, जीअं ग़रीब आवाम जेको आहे उहो ज़िंदगी जेको आहे आसानी सां जी सघे। कैमरामैन आफ़ताब रतड़ सां गॾु फयाज़ अहमद रतड़, सिंध टीवी न्यूज़।